डॉक्टर साहब असां वटि डिफरेंट ट्रीटमेंट्स आहिनि जेके हर रोज़ हिकु नयो ट्रीटमेंट आहे जेको मेडिकल इंडस्ट्री में असांखे नज़र अचे थो, चाहे उहो कंहिं बि फील्ड में हुजे मेडिकल जे, पर असांखे नया नया ट्रीटमेंट्स नज़र अचनि था। जॾहिं तव्हां एडवांस ट्रीटमेंट्स जी ॻाल्हि कयो था त हमेशह इहो माण्हुनि जो बिलीव हूंदो आहे त का बि शइ जॾहिं अॻियां वधंदी आहे त उन जा रिस्क फैक्टर बि वधंदा वेंदा आहिनि। छा डेंटिस्ट्री में बि ईअं ई आहे त जेके असांखे जेके प्रोसीजर्स असांखे मिली रहिया आहिनि, जेके सर्जरीज़ असांखे मिली रहियूं आहिनि, उन्हनि जा नुक़सानात बि वधीक आहिनि? ॾिसो, असां वटि डेंटिस्ट्री में डिफरेंट ऑप्शन्स आहिनि। जीअं असां पाण पहिरीं ज़िक्र कयो डेंटल ब्रिज ऐं इम्प्लांट जो, त उनजा बि ज़ाहिर के फ़ाइदा आहिनि के नुक़सान आहिनि। अॼुकल्ह जेकॾहिं एडवांस डेंटिस्ट्री थी वई आहे त हिकिड़ो अॼुकल्ह कॉन्सेप्ट हले पियो स्माइल मेक ओवर जो या हॉलीवुड स्माइल जो। यूजली सेलिब्रिटीज़ जेके बि तव्हां ॾिठा हूंदा उन्हनि जा ॾंद सभिनी सेलिब्रिटीज़ जा सही लॻंदा आहिनि, त उन्हनि जा सभिनी जा सही हूंदा न आहिनि नेचुरली। के त कराईंदा आहिनि, के कराईंदियूं आहिनि, जेके बि आहिनि सेलिब्रिटीज़ जेके बि हूंदियूं आहिनि या जेके बि माण्हू हाई लेवल जा माण्हू हूंदा आहिनि, ब्यूरोक्रेट्स, वाइट कॉलर्स माण्हू हूंदा आहिनि, उहे स्माइल मेक ओवर कराईंदा आहिनि। जीअं फेस जो मेक ओवर थींदो आहे, स्माइल जो बि मेक ओवर थींदो आहे, त ऑब्वियसली उन जा बि नुक़सान आहिनि। त बिल्कुलु नो डाउट मेडिकल फील्ड इज़ नॉट विदाउट द रिस्क फैक्टर्स, बट अगेन रिस्क खां वधीक फ़ाइदा वधीक आहिनि। बिल्कुलु रिस्क खां वधीक फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं छो त मेडिकल फील्ड हमेशह जेका इस्तेमालु थींदी आहे उहा कंहिं बीमारी, कंहिं अनस्थेटिक अपीरियंस, कंहिं बैड लुक्स, या जीअं असां ज़िक्र कयोसीं त ओरल जेको ऑर्डर आहे, जेको हेलिटोसिस आहे, मुंहुं में स्मेल अचणु, इहे काफ़ी शयूं, इन्हनि शयुनि, इहे जेके प्रॉब्लम्स आहिनि, इन्हनि खे टू गेट रिड ऑफ दीज प्रॉब्लम्स मेडिकल फील्ड यूज़ थींदी आहे, चाहे इधर वो डेंटल हुजे या मेडिकल हुजे। त बिल्कुलु रिस्क फैक्टर्स आहिनि कंहिं बि ट्रीटमेंट जा। कुझु पॉकेट जा रिस्क फैक्टर्स आहिनि छो त डेंटिस्ट्री ॾाढो नामी ग्रामी हिकिड़ो जेको आहे न फील्ड आहे डेंटिस्ट्री, उनजो ट्रीटमेंट एतिरो जेको चीपर न आहे, ईज़ी एक्सेस न आहे, तो अॻे ई बदनाम इदारो आहे थोरो इन मामले में। अच्छा डॉक्टर साहब, थोरो सो इहो बि ॼाणणु चाहींदमि मां तव्हांखां, जीअं तव्हां ऑर्डर जी ॻाल्हि करे रहिया हो, त जॾहिं तव्हां ऑर्डर जी ॻाल्हि कयो था त वॉट इज़ द मेन कॉज अदर देन क्लीननेस तव्हांखे जेका नज़र थी अचे? त हिकिड़ो माण्हू आहे जेको रेगुलर ॾाढो हिकिड़ो न अपीरेंस वाइज़ बि ॾाढो सुठो आहे, पंहिंजी तमामु शयुनि जो ॾाढो सुठो ख़्यालु थो रखे, तव्हांजे माउथ जी जेका क्लीनिंग आहे उनजो बि ख़्यालु थो रखे, बट स्टिल काफ़ी सारनि माण्हुनि खे इहो इशू रहंदो आहे, त उनजो कॉज छा आहे? ॾिसो, डिफरेंट फैक्टर्स आहिनि, उनजा कुझु लोकल फैक्टर्स आहिनि, कुझु सिस्टमेटिक फैक्टर्स बि आहिनि। को पेशेंट आहे जेको लोकली शयूं काफ़ी यूज़ थो करे, फॉर एग्ज़ाम्पल के माण्हू हूंदा आहिनि जेके अनियंस जा ॾाढा शौक़ीन हूंदा आहिनि, चवंदा बसर हुजनि मानी में, गार्लिक हुजे, मिर्च मसाला हुजनि, ठीकु आहे। हाणे इंस्टेड ऑफ टेकिंग ऑल दीज़ जेको फूड स्टफ जेको खाए थो, उन खां पोइ भले उहो ट्वाइस अ डे ब्रशिंग करे, पर तव्हां ॾिठो हूंदो वेन एवर यू टेक अनियंस इन योर लंच या डिनर, त उनजी स्मेल ॿिए ॾींहुं सुबुह ताईं रहंदी आहे, ठीकु आहे। या को स्मोकर आहे, चेन स्मोकर आहे, 20-30 सिगरेट्स तव्हां ॾिठो हूंदो, माण्हू काफ़ी स्मोकिंग कंदा आहिनि, अहिड़ियूं जेके बि शयूं माण्हू वापराइनि था, जेके यूज़ था कनि, उनजो अल्टीमेटली सॼी ओरल कैविटी ते असरु थो थिए, ठीकु आहे। उन खां अलावा असां वटि इहा अवेयरनेस न आहे त वंस इन ईयर तव्हां डेंटिस्ट वटि विज़िट कयो, अंटिल अनलेस जेकॾहिं का तकलीफ़ न थिए, का सोजी स्वेलिंग न थिए, त जेके बि असांजा ॾंद आहिनि, गम्स आहिनि, उनजे आसे पासे में जेको टार्टर ऐं जेके असीं सिंपल लैंग्वेज में चऊं त कैल्कुलस या टार्टर या पथर जमा थी था वञनि, उहे उन्हनि शयुनि खे, फूड स्टेन्स खे, ऐं उन्हनि जे जेको ऑर्डर आहे, हर डिफरेंट सब्ज़ी जो ऑर्डर आहे, उनजो जेको हिकिड़ी फ्रेग्रेंस आहे, उहा एब्ज़ॉर्ब थी वञे उन शइ में, उहा गम्स में डिपोज़िट थी वञे। उन खां अलावा बाक़ी पेशेंट जूं मेडिकल कंडीशन्स आहिनि, डायबिटिक पेशेंट हूंदो, उन में इहे प्रॉब्लम्स इलाही थींदा आहिनि, या जेके अहिड़ा पेशेंट्स आहिनि जंहिंमें जीअं थैलेसीमिया जा पेशेंट आहिनि या ब्लड डिसऑर्डर्स जा पेशेंट आहिनि, त इहे सभु मिली करे जेके फैक्टर्स आहिनि न, उहे पेशेंट जे मुंहुं में इहे स्मेल पैदा था कनि। सही। अच्छा, इन स्मेल खे बीट करण जे लाइ असां वटि मार्केट में बि ॾाढो सुठा सुठा प्रोडक्ट्स अची विया आहिनि न, डॉक्टर वटि त असां वटि रुझान ई कोन्हे न वञण जो जेसिताईं असांखे तकलीफ़ न थिए, त असां वटि मार्केट में बि काफ़ी सारा प्रोडक्ट्स आहिनि जंहिंमें काफ़ी अहिड़ा स्प्रेज़ बि आहिनि, देन वी हैव अ ट्रेंड ऑफ माउथ वॉशिस ऑल्सो, त उनजे बारे में बि थोरो सो तव्हां खां मां ॼाणणु चाहियां थी, छा उहे हिकु मतिलबु हेल्दी माउथ जा, छा हेल्दी माउथ जे लाइ सही आहे? बीइंग अ डेंटिस्ट,
बीइंग ए स्पेशलाइज्ड डेंटिस्ट मां त कॾहिं इहो रिकमेंड न कंदुमि छो त उहे प्रॉब्लम खे छा था कनि, उहे मास्क था कनि, लिकाइनि था। माना स्मेल आहे छा जे करे, मुंहुं में प्रॉब्लम आहे छा जे करे, उहो माउथ वॉश खे त ख़बर न पवंदी, या कंहिं मेडिकल स्टोर वारे खे ख़बर न पवंदी, या माण्हू खे सेल्फ ख़बर ई न पवंदी त उहो प्रॉब्लम आहे छा जे करे। बीमारी जो इलाज तॾहिं थी थो सघे जॾहिं उनजो डायग्नोस थिए। कंहिं बि बीमारी जो इलाज तॾहिं थी थो सघे जॾहिं उनजो रीज़न रिमूव कयो वञे, कॉज़ रिमूव कयो वञे। हाणे मां तव्हांखे डिफरेंट कॉज़िस ॿुधाया आहिनि। त हाणे हिकिड़ो माण्हू आहे ॾींहं में 3 दफ़ा नाश्ते में बि ऑनियन थो खाए, गार्लिक थो खाए, ऐं स्मोकिंग बि करे थो, पोइ वरी उहो भले 100 छा 1000 बि स्प्रे यूज़ करे, 1000 माउथ वॉश यूज़ करे, प्रॉब्लम न वेंदो अनटिल अनलेस उहो कॉज़ रिमूव न थींदो। त डेंटिस्ट्री में या मेडिकल साइड में डेंटिस्ट वटि हिकिड़ो विज़िट ज़रूरी आहे। भले तव्हां प्राइवेट न त पब्लिक किथे बि ज़रूरु उनजो कॉज़ तव्हांखे ख़बर हुजे, उन खां पोइ उनजो प्रॉपर ट्रीटमेंट थिए, पोइ जेकॾहिं तव्हांखे डॉक्टर प्रिस्क्राइब करे थो त उहा शइ यूज़ करणु खपे। अदरवाइज़ तव्हांखे ख़बर आहे इहे माउथ वॉशिस वग़ैरह दे इटसेल्फ कॉज़िस, दे एक्चुअली अगेन कॉज़ द ओरल मेलोडोर। अच्छा। हा, माउथ वॉश वधीक यूज़ करण सां बि स्टोन्स डेवलप थियनि था, टार्टर डेवलप थिए थो, मुंहुं में स्मेल पैदा थी थिए। ऐं माउथ वॉश घणो यूज़ करण सां असांजे मुंहुं जे अंदरि जेके नॉर्मल बैक्टीरिया हूंदा आहिनि, जेके असांजी ओरल कैविटी खे हेल्दी था रखनि, उहे बैक्टीरिया मरी था वञनि। ऐं उन खां पोइ ॿिया इन्फेक्शन डेवलप थियनि था।